नासिन वाक़े ॿुधाईंदा हलूं त मुल्क समेत दुनिया में पाण मञाईंदड़ लेजेंड गुलकारा मलकाए तरन्नुम नूरजहां जी अॼु 20 वरसी मल्हाई पई वञे। ज़िंदगी बाबति पेश आहे रिपोर्ट। नूरजहां जो असुल नालो अल्लाह रखी हो ऐं हिन 21 सितंबर 1926 ईस्वी में पंजाब जे शहर कसूर जे कोट मुराद मोहल्ले में जन्म वरितो। नूरजहां साल 1965 ईस्वी में चाइल्ड स्टार तौर कोलकाते में ठहियल फिल्म पंड दी कुड़ी में कम कयो, जंहिं बाद कुछ ॿियनि फिल्मनि में कम करण बाद साल 1968 ईस्वी में लाहौर आई, जिते हिन गुलबकावली फिल्म में अहम किरदार निभायो। हिन खे 1941 ईस्वी में मौसीकार गुलाम हैदर खेस फिल्म खजानची में प्लेबैक सिंगर तौर मुतारिफ करायो, जॾहिं त साॻे साल बम्बई में ठहियल फिल्म खानदान में भी अदाकारी जा जोहर ॾेखारिया, जेका कामयाब पिण साबित थी। उन ई फिल्म जी शूटिंग दौरान नूरजहां ऐं हिदायतकार शौकत रिज़वी हिक ॿिए जी मोहब्बत में गिरफ़्तार थिया, जंहिं बाद ॿिन्ही शादी पिण कई। साल 1947 ईस्वी में नंढे खंड जे विरहाङे बाद नूरजहां पाकिस्तान में रहण जो फ़ैसिलो कयो ऐं फिल्म तोड़े मौसीक़ी जी दुनिया में कम जारी रखियो। नूरजहां अटकल 1000 फिल्मुनि लाइ गीत रिकॉर्ड कराया, जिन मां केतिरा ई गाना अॼु भी संदसि मदाहनि खे यादि आहिनि। संदसि मशहूर फिल्मुनि में दोस्त, लाल हवेली, नौकर, अनमोल, घड़ी, जुगनू, कोयल, इंतजार, अनारकली ऐं ॿियूं शामिल आहिनि। मलकाए तरन्नुम नूरजहां साल 2000 ईस्वी में मदाहनि खां हमेशह लाइ विछड़ी वई। संदसि आख़िरी आरामगाह कराची जे डिफेंस सोसाइटी वारे कब्रिस्तान में आहे।